PIA जी VSS पॉलिसी तहत बरतरफ़ कयल मुलाज़िमनि गड़ी ख़ुदाबख़्श पहुची एहतिजाज कयो। उन मौक़े ते मुलाज़िमनि जो चवणो त जबरी तौर बरतरफ़ कयलनि में अक्सरियत सिंधी अमले जी आहे। VSS पॉलिसी तहत बरतरफ़ कयल 1924 मुलाज़िम बहाल करे साण इंसाफ़ कयो वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील नूर मोहम्मद सुमरो जी रिपोर्ट में। पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस में 2 साल अॻु अॻूणी वज़ीर आज़म इमरान खान के दौरे हुकूमत में VSS पॉलिसी तहत जबरी तौर बरतरफ़ कयल मुलाज़िम गड़ी खुदाबख़्श भुट्टो पहुची शहीद राणीअ खे दाह ॾींदे रतोदेरो नवंदेरो रोड ते अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइम करे वरिती। बुख हड़ताली कैंप ते जबरी तौर बरतरफ़ कयल मुलाज़िमनि हथनि में प्ले कार्ड खणी छिती नारेबाज़ी कई। VSS नामंजूर, असांखे पंहिंजो हक़ ॾियो, ज़ालिमो जवाब ॾियो, ज़ुल्म जो हिसाब ॾियो जा ज़ोरदार नारा आया। बुख हड़ताली कैंप ते मौजूद अॻुवाणनि टाइम न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त 2021 पहिरीं जनवरी खां इमरान खान हुकूमत 1924 मुलाज़िमनि खे VSS स्कीम जे नाले ते फ़ारिग कयो। नाले जी उहा वॉलंटरी स्कीम हुई, पर मुख़्तलिफ़ क़िस्म जा दॿा जा हरबा विझी माण्हुनि खे स्कीम वठण ते मजबूर कयो वियो। असांजो मुतालबो इहो आहे त का कमेटी जोड़े, फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़े, उन जो तय कयो वञे त कहिड़ा मुलाज़िम आहिनि जेके दॿा तहत जिन खे फ़ारिग कयो वियो आहे ऐं कहिड़ा आहिनि जिन वॉलंटरी वरितो। 300 खां 400 जे लॻभॻि उहे मुलाज़िम जेके विक्टिमाइज़्ड आहिनि, जिन दॿा जे तहत स्कीम वरिती, उहे जेको आहे सो बहाल थियण था चाहिनि। उन्हनि जो बहालीअ जो मुतालबो आहे। बहाने से ये अरशद मलिक को बुलाकर शब खून लगवाया, ये मेहनत कशों को बाहर निकलवाया, इन्होंने दबाव डाला, प्रेशर डाला, खौफजदा किया, जिसकी वजह से आज ये लोग यहाँ पे मौजूद हैं। आप जो हमारा हक बनता था वो भी नहीं दिया। हमारे साथ जो लेडीज थी उनके साथ भी जुल्म सतम किए गए। ये नौकरी हमें कोई इमरान खान ने नहीं दी थी, जो इसने अपने प्रेशर से, दबाव से, जबरदस्ती करके हम लोगों को बेरोजगार कर दिया। पीपल्स पार्टी दौर में जेके भर्ती थे सजे सिंध जा माण्हू पूरे पाकिस्तान जा, उन्हनि सां नाइंसाफ़ी थियो PTI जे गवर्नमेंट में। उनखे धोखा ॾेई VSS जे नाले ते हुयो त वॉलंटरी सेपरेशन, नालो सिर्फ़ु वॉलंटरी हो, पर माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां कंहिं जंहिंखे वॉलंटरी वरितो उहे त विया हलिया। बाक़ी जेके जंहिंखे दॿाए धमकाए माना हेरासमेंट करे, लेडीज़ खे हेरासमेंट करे, जे PI कॉलोनी में माण्हू रहंदा लेडीज़, उन्हनि जा माना उन्हनि खे ट्रांसफरूं करे इस्लामाबाद, लाहौर, उन्हनि ज्वाइनिंग न कयो त पोइ उन्हनि खे वरी उहे कोर्ट में स्टे उन्होंने वरितो। यहाँ पे जब तक हमारा मुतालबा तस्लीम नहीं किया जाएगा तो हम यहाँ भूख हड़ताल पे बैठे हैं। हम मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद से ने हमारी नौकरियाँ दी थी हमें, और हम उनसे मुतालबा करते हैं, बिलावल भुट्टो जरदारी साहब से, आसिफ अली जरदारी से और अदी फरियाद से कि हमारी नौकरियाँ वापस दी जाए। इमरान खान की जालमाना गवर्नमेंट ने हमारी 20-20 साल, 18-18 साल नौकरी हम लोगों की बाकी थी और ये हमसे छीन ली गई। जबरी तौर बरतरफ़ कयल ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि खे जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत बहाल करे थी त सिंध सां तालुक़ रखंदड़ मुलाज़िमनि जो कहिड़ो ॾोह आहे जो संदनि खे बहाल नथो कयो वञे। मुलाज़िमनि PDM जी मशरूत हिमायत सां जुड़ियल हुकूमत खे अपील कई त 1924 मुलाज़िमनि मां फ़क़ति 400 मुलाज़िम ई पंहिंजूं मराहतूं वापसि करे ड्यूटीअ ते बहाल थियणु चाहिनि था, त उन्हनि मुलाज़िमनि खे फौरी तौर बहाल करे मुलाज़िमनि में पैदा थियल बेचैनी खे ख़तमु करे मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।